जे दारू जी एतिरी तस्करी थी थी, शराब गांधी जी जे स्टेट में एतिरो फ़रोख़्त थिए थो त साम्हूं छॾ निया के निया देस, छुटो ॾोही तोसां रीस, वञ फॿाए तूं पूरी फीस, पुलिस फीस, उन पिंड मथे केस करे विधे। अने हू घणो मीडिया में बदनाम पण थियो। इन पुठियां पण हिते हथु आहे। अचो कोटरे जो मैटर हल कयूं। ई अल कातिल वल मक़तूल, तंहिंजो पण फ़ैसिलो तयारी आहे। थी सघे त अची वञे, पण पोइ किन लेवल ते अचे केॾा अचे, अहिड़ी तयारी खरी अमोक आगेवान उहा कोशिशि कई था, उन खां वधारे पाण खे कोशिशि कई खपे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुअज़्ज़ज़ उलमा इकराम, सबाहल ख़ैर मअल ख़ैर, हय्याकुमुल्लाह अहसनुल्लाहु इलैकुम। मशाइख़ मुअज़्ज़ज़ीन, चंद ॾींहं पहिरीं मूं अॻे साम्हूं हिकिड़ी गुज़ारिश रखी हुई त उलमा इकराम एॾी महिनत कई था, हजी महिनत इन लेवल ते पण कई जे व्हाट्सएप जे ज़रिए पिंड जे ॻोठ जो हिकिड़ो नंढड़ो समूह या मजमू, जंहिंखे पाण ग्रुप चऊं था, बनाए अने इन जे अंदरि इस्लाह जो कमु कई। व इन ताइफ़तानि मिनल मुअमिनीन इक़्ततलू, इन आयत जे तहत जेको झगड़ो झेड़ो थिए थो, पोइ वरी इन खे कीअं निपटाइणो। फ़इन बग़त इहदाहुमा अलल उख़रा फ़क़ातिलु लती तबग़ी हत्ता तफ़ीअ इला अम्रिल्लाह। इहा आयत आमिणी खे यादि रही, अने थी सघे त अमोक मशाइख़ सुबुह जो तिलावत पण कयो हूंदो, अने अमोक उलमा इकराम फजर जी नमाज़ में पण पढ़नि था। इन मजमूए जे ज़रिए जेकॾहिं पंहिंजा ग्रुप ॻोठ लेवल ते बनी विया हुअं त निंडो ॾिनारा न द्रुबाणू, इन जो वॾो हिकिड़ो मैटर आहे जेको सॼे पछम खे ई मैटर कंहिं ॻाल्हि में नड़े थो, ऐं अमोक ॻाल्हि में जेकॾहिं ई मैटर हल होए त मिणी खे फ़ाइदो थिए। नंढे ॾिनारा जा उलमा इकराम ही कोशिशि कई। पछम जो निहायती क़ीमती माण्हू आहे, जंहिंखे अलाह हर क़िस्म जी नेमत ॾिने। नंढे ॾिनारा जो आहे, सलाहियतमंद आहे, खुशहाल आहे, ॾाओ आहे, ताक़तवर आहे, अने क़ौम जो क़ीमती सरमायो आहे। साम्हूं द्रुबाणे जो माण्हू आहे, अने हू पण तमामु दानिश्वर आहे। इल्मु अने तक़वो उलमा इकराम वटि आहे, पण अमुक ॻाल्हि में विंझार आहे। पछम जे दानिश्वर इंसान मां उनजो पहिलो नंबर अचे थो मुंहिंजे नज़दीक, अहिड़ो क़ीमती आहे। पर उनजी इहा अक़ुलमंदी ऐं दानिश्वरी हिनटाणे फैल आहे, कारण के ॾिनारा ने द्रुबाणू ई ॿ व्यक्ति पिंड में अनबन आहे। अचो ऐं कोशिशि कयो पिंड जो मजमू बनाए, ॾिनारा वारा ॾिनारा वारे वटि वञे, द्रुबाणे वारा द्रुबाणे वारे वटि वञे। द्रुबाणे वारो हज ते वञे थो, ॾिनारा वारो हज ते वियो त पाण ख़ामोश हुआसीं, पाण कीअं कोशिशि न कई। पाण द्रुबाणे वारो वञे थो, हा पाण जाॻूं था, आरस मोड़े ने अॼु सुबुह जो उथियासीं। द्रुबाणे वारे वटि वञो, उनखे चऊं भाई ऐं हज ते वञो था, ॿिया गुनाह जेको रहिया उहे माफ़ थी सघनि था, पण हुकूकुल इबाद माफ़ नथा थी सघे। हीउ हुकूकुल इबाद जो मैटर आहे। अने ऐं अचो फ़ैसिलो ॾियो, न फ़ैसिलो ऐं करे जी उलमा इकराम सलाहियत रखो त हिन में कीअं शक न आहे त कीअं करे इहे सर्चा करायो। ईअं जे चिटपुट हैर कोटरे जे सरपंच ॻाल्हि खंयवें, अने ख़ासी ॻाल्हि खंयवें जे दारू जी एतिरी तस्करी थी थी, शराब गांधी जी जे स्टेट में एतिरो फ़रोख़्त थिए थो त साम्हूं छॾ निया के निया देस, छुटो ॾोही तोसां रीस, वञ फॿाए तूं पूरी फीस, पुलिस फीस, उन पिंड मथे केस करे विधे। अने हू घणो मीडिया में बदनाम पण थियो। इन पुठियां पण हिते हथु आहे। अचो कोटरे जो मैटर हल कयूं। मोटनि जा उलमा इकराम कोशिशि जे कई त ई कोटरे जो आपस मिंझ
ई सरपंच रहियो न अमुक ॿिया साथी रहिया तंहिंजो पण हल थी सघे थो। ख़ैर मूंखे अहिड़ी दिलि में तमन्ना हुई थी ऐं की न की ॻाल्हि आंखे साम्हूं कयां अने मूंखां वधारे थी सघे त ई जज़्बो आं वटि हुए फ़िक्र हुए ऐं कोशिशि कयो अने आगे ई ख़ुशख़बरी ॾियां थो त पछम जो हिकिड़ो वॾो मैटर मन क़तल नफ़्सन बग़ैर नफ़्सिन ई अल क़ातिल वल मक़तूल तंहिंजो पण फ़ैसिलो तयारी आहे थी सघे त अची वञे पण पोइ किन लेवल ते अचे केॾा अचे अहिड़ी तयारी खरी अमोक आगेवान उहा कोशिशि कई था उन खां वधारे पाण कोशिशि कई खपे उन खां वधारे बढ़ चढ़ कर पाण कोशिशि कई खपे पाण आख़िरत जो पाण फ़ाइदो आहे अने पंहिंजी जमात लेवल ते पाण फ़ाइदो आहे समाज लेवल ते पाण फ़ाइदो आहे अने अल्लाह जो दीन वधे जमात वधे ई त पंहिंजो उड़ना बिछौना ॾींहुं राति पंहिंजो कमु ईज रहियो अल्लाह मणी खे बहितरीनु बदिलो अता करे जे पंहिंजा ई आंखे चयो इन लेवल ते कमु जे थी वियो हुए शुरू थियो हुए न इन में मुंहिंजी जित ज़रूरत पवंदी ऐं सॾु कंदा हाज़िर अने सिर्फ़ु एतिरो ज न बल्कि जमात अहले हदीस जो अमीर मौलाना यूनुस साहब ई पण जित सॾु कंदा ई हाज़िर अॻे आहे अॼु रहियो इनशा अल्लाह आईंदा पण जित चवंदा हुते अहिड़े कम लाइ करे हाज़िर हूंदो टाइम ॾींदो वक़्तु ॾींदो हिन जी गाॾीअ जो डीजल पण ॾींदो शुक्रन बारक अल्लाह फ़ीकुम फ़ी अहलिकुम व मालिकुम।